मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जंहिं जानवरनि जी क़ुर्बानी कई वञे उन्हनि जी उमिरि जो एतबार कहिड़ो कयो वञे? मसलन तौरु गहूं, मेंह, बकरी या दुंबो, उन्हनि जी उमिरि छा हुजणु लाज़मी आहे? तमामु साथी पंहिंजे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि रखनि त जंहिं जानवर खे ज़िबह कयो थो वञे उन जी उमिरि उठ जेको आहे त उन जी उमिरि 5 साल हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं कोई बंदो उठ खे ज़िबह करे थो त उन उठ जी उमिरि 5 साल आहे त उहो क़ुर्बानी में जेको अॻिते हली वेंदो यानी क़बूल थींदो। ॿिए नंबर ते गहूं या मेंह, इन ॿिन्हिनि जी उमिरि 2 साल हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं अगरि कंहिं बि गहूं या अहिड़ी तरह मेंह जी 2 साल उमिरि न आहे, घटि आहे, त उहो क़ुर्बानी में क़बूल न आहे, यानी उनखे ज़िबह कयो ई न वेंदो। 3 नंबर ते बकरी जी साल उमिरि हुजणु लाज़मी आहे। बाक़ी दुंबो जेको आहे उहो बि जेको साल जो हुजे, बिलफ़र्ज़ जेकॾहिं दुंबो जेको आहे साल जो न आहे बल्कि 6 महीननि जो आहे, पर नज़र में ईअं थो अचे त हे को साल जो यानी एतिरी उनजी पालना थियल आहे, उन दुंबे खे तमामु बहितर खाधो खारायल आहे त उहो दुंबो आहे 6 महीननि जो या 8 महीननि जो, पर लॻे ईअं थो ॼण को साल जो बीठो आहे, त उहो बि जेको आहे ज़िबह थी सघे थो, भले उनजी उमिरि जेकी आहे 6 महीना हुजे या 8 महीना हुजे, पर उहो दुंबो हाणे इन मौजूदा सूरत हाल में साल जो लॻे थो, यानी बॉडी में बिल्कुलु तकिड़ो लॻे थो, त उन बि जेको आहे दुंबे खे ज़िबह कयो वेंदो, भले उनजी उमिरि 8 महीना हुजे, 7 महीना हुजे, 9 महीना हुजे, भले साल ते पहुतल न आहे, इहो सिर्फ़ु दुंबे जे लाइ हुकुम आहे। त तमामु साथी जेको आहे क़ुर्बानी जेके कनि था इन शयुनि जो जेको आहे ख़्यालु लाज़मी रखनि, उठ जी उमिरि जेको आहे जांच कनि, अहिड़ी तरह गहूं जी उमिरि जांच कनि, मेंह जी उमिरि जांच कनि, ऐं अहिड़ी तरह बकरी जी उमिरि जो इल्मु हुजणु तमामु इंतिहाई मुसलमाननि जे लाइ ज़रूरी आहे ताकी तव्हांजी क़ुर्बानी दुरुस्त थी वञे। मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा।